कराची में खबर शामिल क्यों था। इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जी तैयारियुनि जे लाइ सिंध सरकार खां तफ़सील घुरी वरिता आहिनि। बरसात मुतासिर इलाइक़नि मां पुलिस कॾहिं फारिग थींदी, इलेक्शन कमीशन पुछाणो कयो आहे त नई तारीख़ ॾिनी वञे। चीफ सेक्रेटरी सिंध इलेक्शन कमीशन जे ख़त खां पोइ घरू खाते जे सेक्रेटरी खे बि ख़त लिखी छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जी तैयारियुनि जे लाइ सिंध सरकार खां तफ़सील घुरी वरिता आहिनि। इलेक्शन कमीशन पुछियो आहे त बरसात मुतासिर इलाइक़नि मां पुलिस कॾहिं फारिग थींदी, नई तारीख़ ॾिनी वञे। वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर शाहिद मीरानी खां। शाहिद, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, मैं साहब इलेक्शन कमीशन की अख्तियारनि पारां सिंध हुकूमत के खत लिखी इलेक्शन की तैयारी के हवाले से तफ़सील तलब करे वरिता है। इलेक्शन कमीशन के खत का पोइ चीफ सेक्रेटरी पारां घरू खाते के सेक्रेटरी के खत लिखी या हिदायत कई वही है तो पुलिस की जेका नफ़री है उन बाबत आगाही रिपोर्ट जल्द दी वने। जी इलेक्शन जो ॿियो मरहलो है लोकल गवर्नमेंट की इलेक्शन जो वो मुकम्मल करे सघे, इलेक्शन कमीशन के तारीख़ ॾेई सघे। इलेक्शन कमीशन पारां जो चीफ सेक्रेटरी के खत लिखियो वियो, उन खत में इहो जणायो वियो त बरसात मुतासिर इलाइक़नि मां पुलिस कॾहिं फारिग थींदी, इलेक्शन की तारीख़ लाइ तजवीज़ ॾिनी वञे। अहिड़े खत खां पोइ चीफ सेक्रेटरी की हिदायतनि ते सर्विसिस ऐं जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जे अख्तियारनि पारां इलेक्शन कमीशन जे खत खां पोइ घरू खाते जे सेक्रेटरी खे खत लिखियो वियो आहे। उन खत में इहो लिखियो वियो आहे त पुलिस की नफ़री बाबति आगाही रिपोर्ट ॾिनी वञे, जीअं इलेक्शन कमीशन खे मकानी इदारनि वारे ॿिए मरहले जी चूंडनि बाबति तारीख़ ॾेई सघिजे। जी शाहिद मीरानी, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।